नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त सिंध में एक मसलो जेको काफ़ी वक्त खां हलंदो आयो है, इहो गज़ाई खोट है। इन हवाले से सिंध जे सूबे हुकूमत के केतिराई भेरा तनक़ीद के मुंहुं ॾियणो पइजी वियो है। हुन जे जवाब में सिंध हुकूमत आलमी रिवीजन इदारनि जी मदद से अरबें रुपयनि जी मालियत जा केतिराई मनसूबा शुरू कया त जीअं गज़ाई खोट जे मसइले खे काबू करे सघिजे। हिन मनसूबे जे करे सिंध में कुछ बेहतरी आई है। नंढी उम्र जे ॿारनि में गज़ाई खोट जी कमी के काफ़ी हद ताईं ख़त्म करण जी कोशिश भी कई वे, पर हुन जे बावजूद कुछ ॾियारनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते थर पार्कर में सूरत हाल वधीक ख़राब है। हिन हवाले से थर पार्कर जे हिकु मक़ामी सहाफ़ी मूजिब हिन वक्त थर पार्कर में ताज़ो जावल ॿारनि ऐं नंढी उम्र जे ॿारनि जूं फ़ौतगियूं गुज़िरियल साल जे मुक़ाबले में तक़रीबन ॿीणियूं थी वयूं। साल 2018 में 300 खां 359 ॿारनि जी गज़ाई खोट सबबि मौत जे मुंहुं में हलिया विया आहिनि, पर हुन सां यानी 2019 में हींअर ताईं 692 ॿार फौत थी चुका आहिनि। सिविल अस्पताल मिठी में गज़ाई खोट जे हवाले से स्पेशल वार्ड हुजण जे बावजूद ॿारनि जूं वधीक फ़ौतगियूं अस्पताल में ही थियूं आहिनि। मिठी जे ज़िलनि में वाक़ई अस्पताल में सूरत हाल अॻु खां वधीक ख़राब है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।